चालान थी वेंदो। अड़ो चप्पल केरी ताईं। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे छंछर जो ॾींहुं ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:30 तक़रीबन। पंहिंजो सचल कॉलोनी मां था गुज़रूं। असां सचल कॉलोनी मां था गुज़रूं ऐं वञूं था कंबर। सो कंबर में जेको बि आल अहवाल थियो या शहर जो जेको व्यू थियो जेतिरो अंदरि असां वञी सघियासीं उहो तव्हां सां मां शेयर कंदमि। सो अॼु जे व्लॉग जी इब्तिदा कयूं था। ये कहिड़ी कॉलोनी आहे? सचल कॉलोनी में था गुज़रूं। अञा ताईं सचल कॉलोनी ॾाढो सुठो ग्रीन ऐं काफ़ी माना मां पहिरियों दफ़ो आई आहियां हिन पासे। हाणे असां पुराणे ताल के सचल थाणे हाणे वगण रोड ते पहुतासीं। चांवरनि जा सारियुनि जी पोख बीठी आहे ऐं ॿनियुनि मां एॾी त ज़बरदस्त ख़ुशबू थी अचे जो बसि छा ॿुधायां मां तव्हांखे। ऐं इहा सारियुनि जी पोख जी जेका ख़ुशबू हूंदी आहे उहा त हिकिड़ी अजीब निराली ख़ुशबू हूंदी आहे। सो रोड जे ॿिन्ही पासनि ना पोख आहे सारियुनि जी। यानी ये असां कंबर शहर में एंटर थी विया आहियूं। कंबर शहर में एंटर शहर में आया आहियूं। कंबर में हद में किया हद में शहर मेन शहर अंदर आहे। साम्हूं शैल आहे न, हितां खॿे पासे हलंदासीं। ॿियो वरी हिकिड़ा माण्हू खे ये असां कंबर शहर में आहियूं ऐं वञी रहिया आहियूं बेबी बागनी जे स्कूल जे तरफ़। हेठि ई ऑफिस ऐं मथे वञूं था स्कूल खुलियल आहे। ॿार जेके आहिनि जीअं सिस्टम ठाहियो आहे गवर्नमेंट, अधु हिकिड़े ॾींहुं अचनि था अधु ॿिए ॾींहुं अचनि था, त हिते उहो ई सिलसिलो जारी आहे। वेठा हुजो वेठा हुजो। गुड मॉर्निंग, थैंक यू सो मच, सिट डाउन प्लीज। सोशल डिस्टेंस भी आहे। हाँ माशाल्लाह, सोशल डिस्टेंस भी जेको आहे मेंटेन कयो अथनि, तमामु सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजी सभिनी ॿारनि खे दुआ आहे त अल्लाह कंदो तव्हां ॾाढो पढ़ी लिखी वेंदव, इंतिहाई कामयाबु इंसान थींदव। मथे हिननि खोलियो आहे पंहिंजो वोकेशनल सेंटर। अॼु जंहिंजे लाइ ख़ासि तौर ते असां आया आहियूं,
हे मां लास्ट टाइम बि शो कयो आहे त हिननि जो बिजलीअ जो कोई कनेक्शन न आहे। ही बि कंहिं हिननि खे सोलर पैनल्स ॾिना आहिनि हणाए त इन्हनि ते हिननि जो सिस्टम हलंदो आहे सॼो। वाह वाह ज़बरदस्त। भला मायूं विलिंग आहिनि अचण लाइ, चाहिनि थियूं सिखणु? तमामु घणो। ऐं हिते ब्यूटिशियन जो थींदो या ईअं ई? इस्त्री लाइ रखियल सेटिंग कराई आहे। अच्छा। कटिंग लाइ ऐं कुझु सामान वरितो आहे, इस्त्री वरिती आहे, कैंचियूं वरितियूं आहिनि ऐं हिंगर वरिता आहिनि ऐं हीअं पैड ठाराया आहिनि। एडमिशन फॉर्म। अच्छा ज़बरदस्त चई सघूं था। तमामु सुठो, तमामु सुठो। ॾाढी मुंहिंजूं दुआऊं अथव, अलाह कंदो ॾाढो कामयाबी सां हलंदो। लेफ्ट पैड है, कंहिंखे एप्लीकेशन वग़ैरह ॾेई सघिजे। सही सही बराबरि सॼी सेटिंग थी वई आहे। सही। ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो सुठो थो लॻे। ऐं माना सेटअप बि सुठो ठाहियो अथव, पेंट वेंट थियल आहे, हर शइ शेल्फ बि ठही विया आहिनि। जी जी। ऐं इनशाला नंढी नंढी कंहिं बि शइ जी ज़रूरत पएव न, तव्हां मूंखे चई सघो था, छो त वॾा दावा मां नथी करे सघां, है न? तव्हांजो साथ आहे इहो ई काफ़ी आहे। नंढा नंढा त नंढी मदद तव्हांजी जाम थी वेंदी इनशाला। हे स्टार्ट आहे, अॻियां बि। लास्ट टाइम जॾहिं मां तव्हां ॾे आई हुअमि उन खां फ़ौरन पोइ इहो कोविड शुरू थी वियो। सही। सिलसिला ई ख़तमु थी विया, स्कूल बंदि थी विया, बाउंड थी वियासीं सभई। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी। सॼी सेटिंग थियल मशीनूं शदादकोट मां मिलियूं। अच्छा अच्छा माशा। ऐं ॿियो ई कुर्सियूं वग़ैरह, टेबल, कूलर, ही सॼो सामान ॾींदे सेवक ताईं जेको अकबर लिगारी आहे सकाफ़ती जो। अच्छा अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त उन ज़बरदस्त। असांखे फ़ोन कई। हा बहितरीनु माण्हू। पोइ ॾिसो अहसासु अथसि न, बहितरीनु माण्हू हिन में ई ज़ाहिर आहे, पंहिंजे अमल मां ई ज़ाहिर आहे त उहो हेल्प करे थो। ॾाढो सुठो, हर ॾाढो लिहाज़ सुठो। खां बहितरीनु माण्हू। तमामु सुठो। मोकिलिया हुया जंहिं मां असां सॼो ख़र्चु करे कलर वग़ैरह हर शइ। मटीरियल मां तव्हांखे पहुचाईंदी रहंदमि। इहो फ़िलहालु इब्तिदा अथव, अञा तव्हां वटि शुरू कमु न थियो आहे। कमु शुरू थींदो त इनशाला मटीरियल मां तव्हांखे कपिड़ो थियो, रील, धागा, सुयूं, इहे मां तव्हांखे पहुचाईंदी रहंदमि। असां अकबर लॻा साहब खे चवंदा मिलंदा रहंदा। जी असां बिल्कुलु तव्हांजे लाइ ॻाल्हि कंदासीं। न हिकिड़ो माण्हू ऑलरेडी मतिलबु एतिरी हेल्प करे चुको आहे। हा हिकिड़ो मिनट। असां हुन स्कूल विज़िट करे हाणे वापसि था वञूं। मेन अंदरि सिटी में एंटर न थिया आहियूं, कंबर जे ॿाहिरां ई ॿाहिरां जेको असां थी आया आहियूं। सो हाणे हितां अॻिली मंज़िल कहिड़ी हूंदी उहा वरी थोरो वेझो पहुचूं त वरी तव्हां सां शेयर कयां थी। हिन जो हूंदो को चिमनी वारो? चिमनी वारा भट्ठा आहिनि न ही। असां वटि आम तरह सां इहे न हूंदा आहिनि। हिते सिरनि जा भट्ठा आहिनि ऐं अॻियां जेको शहरु ईंदो बीड़ो चांडियो, नंढो शहरु आहे हिकिड़ो। बाक़ी उनजी शोहरत जेका आहे त उते सिरूं ठहनि थियूं, उते भट्ठा घणा आहिनि ऐं हर क़िस्म जी हर क्वालिटी जी सिर उते अवेलेबल आहे। शायदि ई सिंध में को अहिड़ो ॿियो शहर हुजे जिते एतिरा भट्ठा हुजनि। वाह ज़बरदस्त। सिंध में अहिड़ो को ॿियो शहरु मुश्किल आहे, शायदि हा। माना असांजी मालूमात में न आहे त उते के एतिरा भट्ठा हुजनि ऐं सिरूं एतिरे तादाद में ठहंदियूं हुजनि। सो ही ॿनिनि जो नज़ारो बि गॾु गॾु जारी आहे ऐं अॻियां भट्ठा ॿिया बि ईंदा ऐं उहो बि तव्हां सां शेयर कंदी थी हलां, रिकॉर्ड कंदमि, ज़ाहिर आहे लाज़मी तव्हां ॾिसी सघंदो इनशाअल्लाह। सो हितां खां तव्हां ॾिसंदव ही खॾा ठहिया पिया आहिनि, मिटियूं खोटियूं पियूं आहिनि, कचियूं सिरूं तयारु आहिनि, पकियूं सिरुनि जो ढेर पियो आहे। ॿई पासा भट्ठा ई भट्ठा। ऐं हिन पासे रेलवे ट्रैक बि आहे जेको लाड़काणे खां कंबर थो वञे, पर उहो कंबर, शहदादकोट, गढ़ीखेरो, बलुस्तान में हले पियो। हा, पर इहो भॻल ऐं बर्बाद थियल आहे। हिन महिल ॿोॾियुनि में ख़राबु थी वियो आहे, ॿुॾी वियो आहे। ट्रेनुनि जो सिस्टम जीअं त हिते उअं ई सॼे मुल्क में ई पूरो सारो आहे, त हिते इहो सी पैक जे हुन में प्लान में इहो बि शामिलु आहे त इहे बि इनशाअल्लाह सही थी वेंदो। भट्ठा जेके आहिनि तव्हां ॾिसंदा हलो, सिरूं ॾिसो, कचियूं कचियूं सिरूं लॻनि थियूं। हा, हे सिरूं हणनि था, पोइ उन खां पोइ ॿारींदा हिनखे। मसलो थो चाहे था हा यानी वानी जो अॻिते सही नमूने सां भरियो। ज़िंदगी रवां दवां है, हर तरह जा माण्हू, हर तरह जी ट्रैफिक जारी आहे। हिते बेइंतहा भट्ठा आहिनि। हिकिड़ो भट्ठो थधो हाणे पवंदो हुयो, हाणे भट्ठनि में काठी पवंदी आहे। अच्छा उतड़ पवंदो आहे। अच्छा अच्छा। मसलो क्या ॾिसो ऐं हे
कंटिन्यू ये पूरी पट्टी ॿिन्ही पासे रोड जे कमु हले थो पियो, माण्हू लॻा पिया आहिनि। ही बठो तयारु आहे, हिकिड़े पासे असां खणंदा वेंदा खोलींदा वेंदा, अच्छा हा ॿिए पासे पचंदो वेंदो। सही ज़बरदस्त। वरी ये मज़दूर कमु था पिया कनि। हिकिड़े पासे असां तयारु हा बसि हले काफ़ी आहे। ॾिसो थोरी मां जीअं जीअं पई आहिनि रोड सां सिरा ईअं भरंदा। हा बीड़ो चांडियो मेंशन कयो, मतां बीड़े चांडे मां बि को ॾिसे इहो वीडियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फ़ुक्र जी ॻाल्हि आहे, पंहिंजे ॻोठ जो पंहिंजे शहर जो नालो ॿुधी ऐं उतां जो कमु उतां जी शोहरत जेका आहे। हा ये बुरगड़ी प्लाजा गया है, एडा पोस्ट ऑफिस, टेलीफोन एक्सचेंज ऑफिस। पोस्ट ऑफिस कहिड़ी आहे? ये अरे अच्छा हा आपको असां लाड़काणे में आहियूं, असां वञूं था हाणे रेशम गली। हाणे असां बंदर रोड में दाख़िल थींदासीं। सो लाड़काणे जी रेशम गली बि तव्हांखे ॾेखारियां, ख़ासि करे उन्हनि खे लाइ जिन खे लाड़काणो ॾिसण जो शौक़ु आहे। तो छा में तो मूंखे ॿुधाए इलाही इहो बंदर रोड आहे। हाणे बंदर रोड ते आया। हे असां बंदर रोड ते था चढ़ूं। बंदर रोड हिकिड़ो कराची में आहे, ॿियो लाड़काणे में अची त हिते बि बंदरगाह हूंदा। बंदरगाह हूंदी आहे। हा वाह वांदा आहे हुजई नाणो त घुम लाड़काणो, या पुराणी चवणी बि इन लाइ ठहियल आहे जो लाड़काणो। हा हाणे जो पाकिस्तान चौक रेशम गली ओरिजिनल लाड़काणो। ओरिजिनल लाड़काणो हो त वधंदो वियो आहे, ज़ाहिर आहे आबादी वधी आहे, शहर तमामु वधी वियो आहे। वाला वधी आहे। हा असां हिते किथे लहंदा आहियूं न बाज़ार लाइ। हे हितां रेशम गली जो ॿाहिरों पासो शुरू थी वियो आहे। भरियासीं बस भेण लहंदी हिनखे बंदि कर। तक़रीबन 11:30 थियण वारा आहिनि ऐं दुकान जेके अञा खुलनि था, कंप्लीटली खुलिया न आहिनि। इहा रेशम गली लाड़काणे जी, ऐं शुरू में जीअं एंटर थियासीं ॾाढी रश हुई त मां हुते रिकॉर्ड बि न पई करे सघां। हिते थोरो अञा रश घटि आहे, इन जे लाइ मां हिते भरियां सही ॾिठा आहिनि। हा हे हितां लाड़काणे जो इंतिहाई मशहूरु स्टोर आहे जेको फैमिलीज़ में ख़ासि तौर ते हा ॾाढो बहितरीनु स्टोर आहे इहो। हे मुंहिंजा पसंदीदा स्टॉल थला। रश तमामु घणी शुरू थी वई आहे ऐं मां शायदि जेको आहे घणी देरि ताईं रिकॉर्ड न करे सघां। तव्हांखे आइडिया थी वेंदो त हीअ कहिड़े क़िस्म जी मार्केट आहे। सॼे पाकिस्तान मां जेका ख़रीदारी कजे उहा हितां करे थी सघिजे, एतिरी हिते वैरायटी अवेलेबल आहे। हा उहो त थींदो। हे थोरो मेसीज स्टोर मथे। अच्छा वो यानी हिते फेमस आहे। होटल में कॉल करे ज़बरदस्त। हाँ सभिनी खां पुराणो शॉपिंग सेंटर असां नंढी दुकान जा शॉपिंग कंदासीं उहो हे आहे, हीअ बिल्डिंग आहे। पोइ त हे एॾो वधी वियो आहे जो
घुमी घुमी थकिजी पओ। स्टील हाउस फिक्स प्राइस शॉप आहे ऐं ॾाढो ऑसम स्टोर आहे हिते। असां न थी वेंदासीं। अच्छा ॾाढो हिते फेमस आहे शहर में। अच्छा माशा असां साम्हूं वारी दुकान ते कहिड़ी ते असां सस्ता सुंदर ते काफ़ी हलंदासीं। अलाए मूंखे कहिड़ी ख़बर। हाँ हाँ उही सेम। हिन खां चेंज कराईंदी। हिन स्टोर ते असां आया आहियूं त मुंहिंजी भेण खे कुझु कमु आहे, कुझु चेंज कराइणो अथसि। मसाज इलाही दुकान अञा हाणे खुलनि था। असां हिते थी विया आहियूं। हिन गिटीअ मां गुज़रियासीं पहिरीं। न हाणे त अच्छा हिते शॉल्स पयूं ॾाढी मज़े मज़े जूं। हा बसि लेफ्ट राइट चवंदी हल न। मां होॾे छो त मां हिन फर्श ते बि रस्ते ते बि ध्यानु थी ॾियां त किथे थाॿो न खावां। हाय अला दिलि थी चए सभु कुझु वठां हितां, ज़रूरत कंहिं शइ जी न आहे। हा हिकिड़ो मिंट न मां जेको आहे हू न वठंदमि न हितां, वठंदमि उतां ई जाता। सॼा ई सुठा आहिनि बाबा, हिते त दुकान में रही पइजे। सेल जो शॉप आहे तोर ते प्लेटूं ॾियो था, प्लेटूं थांव तोर ते बाल्टी खपे। मां घणी वॾी वठी वई आहियां पर हाणे एॾी त न वठंदमि। उहा एतिरी आहे जेका तूं वठी वई आहे। हे थावनि जो दुकानु आहे, कुझु डेकोरेशन्स बि न। मुंहिंजो ख़्याल आहे मां हिकु ॿ हितां गुल वठंदमि। ॿुधई हा हाणे असां हितां कंदासीं कुझु शॉपिंग। पर्ल गार्डन शादी हॉल, इहो लाड़काणे जो पहिरियों शादी हॉल आहे जेको हिते ठहियो लाहौरी मोहल्ले में। ऐं असांजे फैमिली में बि इलाही शादियूं हिन हॉल में थियल आहिनि। हा इहो बैंक मां पहिरियों रिकॉर्ड करे चुकी आहियां। UBL हिते मुंहिंजो हस्बैंड इलाही दफ़ा ऑडिट ते ईंदो हो ऐं हीअ वापसि असां लाहौरी मोहल्ले जी घिटीअ में दाख़िल था थियूं, नवाब लाहौरी जे बंगले ॾांहुं। हाणे वेंदासीं घर ऐं बाक़ी ॻाल्हियूं घर वञी पोइ। सो ॿियो विज़िट आहे मुंहिंजो साल खां पोइ हिते, ऐं बसि जेतिरो थी सघियो आहे। चवंदा आहिनि जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश करियां, सो करे जेको पेश कयो आहे असां। भेण न ॻाल्हाईंदी छा? कुझु चओ, कुझु चवणु चाहियो। GSM तमामु घणी ख़ुशी महसूसु थिए थी त साल खां पोइ बि असांजी सार नथी अथई ऐं यकीन कयो त अल्फाज़ न आहिनि जो कुझु चई सघजनि। वॾी महिरबानी, सुठी ॻाल्हि आहे त असांजी हिन सिंध धरती ते जेके अहिड़े तबिके सां माण्हू वाबस्तु रखनि था उन्हनि जी हिकिड़ी मालिकी करणु ऐं उन सां गॾु हलणु, यकीन कयो त अॼु तमामु घणी ख़ुशी महसूसु करियां थी। वॾी महिरबानी लख लाइ। मां विच में ॻाल्हाईंदुमि भेण अदी बेबी, इन में महिरबानी ई कहिड़ी ॻाल्हि आहे? महिरबानी इन करे इहो त फ़र्ज़ु आहे न सभिनी जो। फर्ज़ बिल्कुलु आहे पर दिलि ख़ुशि थिए थी त सुठी ॻाल्हि आहे। ॿिया बि काफ़ी सारा माण्हू सिंध जा आहिनि, कोन था अचनि। ज़ाहिर हिकिड़ो माण्हू कराची खां वठी ऐं हर साल सार लहे त इन खां वधीक कहिड़ी ख़ुशी थी सघे। ॾाको थी ॾाकण चढ़िबी आहे। पहिरियों ॾाको आहे, आहिस्ते आहिस्ते सभु ॾाका ठहंदा वेंदा इंशाअल्लाह ताला। हिन महिल थिया आहिनि मंझंदि जा 2:30 ऐं असां जेको आहे चांहि पी रहिया आहियूं ऐं मुंहिंजी प्यारी भाइटी मुंहिंजे लाइ असांजे लाइ चांहि ठाही आहे। 2 असां भेनर आहियूं, 3 भाइटी आहे। सो असां 3 ॼणियूं मशाला आहे असां सां गॾु हीअ मशाला। सो असां 3 ॼणियूं हाणे चांहि पीअंदासीं। 2 भेणियूं मुंहिंजूं पंहिंजे घरनि वापसि हली वियूं आहिनि, 3 थोरी देरि में इहा बि हली वेंदी ऐं पोइ मां पंहिंजी हिकिड़ी ॿी भेण जे घर वेंदमि। त अॼु जो व्लॉग मां कयां थी हिते ख़तमु।
ऐं वरी जॾहिं भेण जे घर वेंदमि रहण त उते जो व्लॉग वरी उतां खां शुरू कंदमि। सो मिलंदासीं वरी नए व्लॉग में। पंहिंजो सभु ख़्यालु रखिजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार ईंदो। वरी मिलूं था, तेसिताईं अला भाई।